सिंध टीवी जे प्रोग्राम राजधानी टाइम्स सां गॾु इस्लामाबाद स्टूडियो में मां आहियां सिकंदर हुलियो ऐं मूं सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो चीफ कोऑर्डिनेटर जनाब काशिफ निज़ामानी। अॼु के प्रोग्राम में असीं काशिफ साहब सां PML फंक्शनल सिंध जो सियासी सिनारियो ऐं मौजूदा हालतूं ऐं ईंदड़ इलेक्शन ऐं ओवरऑल जेके सवाल मुस्लिम लीग फंक्शनल उनजे इतिहाद मुस्तक़बिल जे बारे में थी रहिया आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हि ॿोल थींदी। पर गॾोगॾु असीं कुझु हाल अहिवाल कुझु ख़बरचार निगरान सेटअप जे हवाले सां कंदासीं। त मुंहिंजी जेका सभ खां पहिरीं गुज़ारिश हूंदी काशिफ साहब खे त वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां आया स्टूडियो में इस्लामाबाद तव्हां आया हिते हिकिड़ो पॉलिटिकल पार्टीज़ जो रिफॉर्म जो ऐं ट्रेनिंग जो प्रोजेक्ट पियो हलियो हिकिड़ो अमेरिकन NGO आहे नेशनल डेमोक्रेटिक इंस्टीट्यूट NDI आहे उन्हनि तव्हांजे पार्टी खे मदऊ कयो इस्लामाबाद में तव्हां पंहिंजे हिकिड़े तमामु वॾे डेलीगेशन सां हिते आया ट्रेनिंग थी उहो कीअं रहियो तजुर्बो ऐं इहो प्रोसेस थोरो ॿुधायो असांखे। तमामु सुठो तजुर्बो रहियो। NDI सां गुज़िरियल 2 सालनि खां वठी फंक्शनल मुस्लिम लीग गॾु कमु करे पई ऐं NDI जेको कमु करे पई असांजे नौजवान यूथ ते ऐं ख़ासि तौर ते लेडीज़ ते उन्हनि खे ट्रेनिंग ॾियणु उन्हनि खे मास्टर ट्रेनर करणु उन खां सवाइ जमहूरियत डेमोक्रेसी कंपेन कम्युनिकेशन मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट आहिनि उन ते उहो कमु करे पई। इन ट्रेनिंग सां असांजी जेको ग्रास रूट लेवल जो वर्कर आहे ग्रास रूट लेवल जो जेको वर्कर जेको करे के ॻोठ मां कोन्हे निकितो जेको को शहर मां कोन्हे निकितो उहो इस्लामाबाद में अचे थो ऐं बैन अक़वामी ट्रेनर्स उन्हनि खे ट्रेनिंग ॾियनि था। असांजा काफ़ी अहिड़ा दोस्त ऐं असांजा अहिड़ा नौजवान मुख़्तलिफ़ फील्ड्स जा मुख़्तलिफ़ विंग्स जा उहे हितां सुठियूं ट्रेनिंग्स वठी अहिड़े क़िस्म जी पहिरीं ट्रेनिंग आहे जेका PML फंक्शनल जे कारकुन खे मिली आहे 2 सालनि खां असांजो ट्रेनिंग प्रोग्राम इन्हनि सां गॾु हले ऐं इहो हिकिड़ो पॉलिटिकल पार्टीज़ डेवलपमेंट जो उनजी तरबियत जो आगाही जो उन्हनि खे बहितर करण जो हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम आहे न रुॻो NDI जो पर डिफरेंट पार्टीज़ जो ऐं PML फंक्शनल जो हिकिड़ो नओं जनम आहे जेको मतिलबु असांजे लाइ हिकिड़ी तमामु गुड न्यूज़ हुई त तव्हां डेलीगेशन समेत आया उहो त पंहिंजी जाइ ते पर असीं तव्हां सां घणे भाङे ॻाल्हि ॿोल कंदासीं PML फंक्शनल जो हीउ जेको नओं सिंध जे अंदरि तव्हांजो किरदारु आहे नओं जनम आहे जेको नओं पीर साहब आयो आहे त सभ खां अॻु काशिफ साहब हीउ तव्हांखे तजुर्बो कीअं लॻो जेको पीर साहब सिंधी टोपी जे मथां जेको बेन त न चइजे पर पंहिंजे हुर मुजाहिदनि खे पंहिंजी जमात खे इजाज़त ॾिनी त हू टोपी पाइनि त इहो अॻु छा कन्वेंशन हुई त छा उहे उन्हनि जा जेके मुरीद आहिनि या हुर आहिनि उहे सिंधी टोपी न पिया पाए सघनि या को अहिड़ो बैन न हो न उन में पीर साहब शामर्दा शाह उन वक़्त में जंहिं वक़्त में कराची में वॻोड़ हुआ कराची में वॾे पैमाने ते सिंधियुनि जो क़तलेआम ऐं सिंधियुनि खे टोपी या सिंधियुनि जी जेको वेठल निराड़ उन हिसाब सां उन्हनि खे ॾिसी उन्हनि खे मारियो वेंदो हुयो उन हिसाब में उन हवाले सां पीर शामर्दा शाह पंहिंजी जमायत खे इहो मना कयो हुयो त तव्हां कराची में ऐं जेके शहरी इलाइक़ा उन में पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी हिफ़ाज़त जे मद्देनज़र रखंदे सिंधी न पायो। हाणे पीर साहब जो जेको हिकिड़ो हुकुम थियो त जमायत सॼो उन खे फॉलो यको कंदी पिया आई मौजूदा पीर साईं सबगतुल्ला शाह जेको इहो पैगाम ॾिनो ऐं जेको हिकिड़ो जमायत खे ऐं सिंध जे माण्हुनि खे इहो पैगाम ॾिनो त असीं सिर्फ़ु हुर कोन आहियूं असीं सिर्फ़ु असांखे तव्हां सिंध खां अलॻि न सम्झो असीं सिंधी आहियूं सिंध जा वारिस आहियूं सिंध जा मालिक आहियूं सिंध जा असुल जेका सिंध खे आज़ादी ॾियण वारी जेका शख़्सियत सूर्य बादशाह जी जेका क़ुर्बानी आहे असीं उन जा धणी आहियूं असीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हां असां सां गॾु हूंदव। ऐं हिकिड़ी वॾी सिंबॉलिक मूव ऐं जेस्चर जेका पीर साहब ॾिनी पर हिकिड़ो ॿियो जेको पीर साहब जे बारे में आम तासिर रहियो आहे ऐं हिन वक़्तु सिंध में डेवलप हाणे त नेशनल लेवल ते इंटीग्रेट करे पियो त पीर साहब नेशनलिस्ट आहे त तव्हां हुनजे पार्टीअ में रहिया आहियो तव्हां हुन सां गॾु बि रहिया आहियो ऐं एक्टिव आहियो त तव्हां केतिरो था भणो त पीर साहब जे अंदरि जेको नेशनलिस्ट एलिमेंट आहे उहो केतिरो आहे कुझु माण्हू हुनखे मिलाइनि था सूर्य बादशाह सां त सूर्य बादशाह जे स्केल ऐं हिन पीर साहब जे स्केल में तव्हांखे केतिरो सूर्य बादशाह खे जॾहिं तख़्तेदार ते चाढ़ियो पियो वियो ऐं सूर्य बादशाह खे वॾियूं ऑफर्स थियूं त तव्हां सां कंप्रोमाइज़ कयो तव्हांखे वॾियूं सहूलियतूं ॾियूं था तव्हांखे वॾियूं जागीरूं ॾियूं था तव्हांखे सर जा तव्हांखे ख़ान बहादुर जा ख़ान साहब जा लक़ब ॾियूं था उन वक़्त में शहीद आज़म सूर्य बादशाह चयो त मुंहिंजे लाइ हिकिड़ो ई लक़ब पीर पागारो काफ़ी आहे हीअ ॿिया जेके बि लक़ब आहिनि उन्हनि जी मूंखे ज़रूरत कोन्हे पंहिंजी धरती ते पंहिंजी धरती माता ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ कोन कंदुसि। इहे सभई शयूं छॾे करे उन्हनि तख़्तेदार खे क़बूल कयो ऐं आख़िर उन जी जेका क़ुर्बानी हुई उन रंग लाथो
बरे सग़ीर में जेकॾहिं असीं गोरीला वेड़ जी वठूं त पहिरीं गोरीला वेड़ हुर मूवमेंट सूर्य बादशाह शुरू कई। का तव्हां उन वक़्त में को अहिड़ा जदीद हथियार कोन हुआ, ही कुहाड़ी हुई, मुंहुं भरण वारियूं बंदूकूं हुयूं, पर सभिनी खां वधीक जज़्बो हुयो, हुरनि जो जज़्बो हुयो पंहिंजे मुर्शिद जो जेको हुकुम हुयो उन जे पुठियां हलणु, ऐं मुर्शिद जो बि इहो हुयो त पंहिंजी जमायत ऐं पंहिंजा जेके गाज़ी आहिनि, पंहिंजा मुजाहिद आहिनि, पंहिंजा शहीद आहिनि, उन्हनि जे रत ते सौदो कोन्हे मुर्शिद ऐं मुरीद खां वधीक धरतीअ जी बका जो धरती जो उन में हुर बि गॾु उन जो हिकिड़ो हिसो रहिया। जॾहिं सूर्य बादशाह खे या ख़बर पइजी चुकी त हाणे वधीक ज़िंदगीअ मूंखे अंग्रेज़ ऐं अंग्रेज़नि जा उहे साथी जेके सिंध जा हींअर धणी चवराइनि था या पंहिंजे पाण खे वॾो सिंध जी उहा ॻाल्हि कनि था, उन्हनि खे सूर्य बादशाह खे 100% इहा ख़बर पइजी चुकी हुई त मुंहिंजी ज़िंदगी वधीक कान्हे। त सूर्य बादशाह जो स्केल ऐं हिन पीर साहब जे बारे में जेका ममासलत ऐं कई एक्सपेक्टेशन उनखे तव्हां कीअं सूर्य बादशाह हिकिड़ो कौल पंहिंजे उनमें ज़िंदगी में चयो त मां हिन दुनिया में कारी ॾाढ़ी सां त वञा पियो, पर इंशाअल्लाह ताला तव्हां वटि पंहिंजे मुरीदनि खे चऊं त तव्हां वटि वरी आउं अछी ॾाढ़ी जी सूरत में तव्हां सम्झो जेको मौजूदा पीर साहब आहे अछी ॾाढ़ी जी सूरत में ऐं अचणु शर्त। तव्हां ॾिसो न सिंध जे कंहिं बि इशू ते सभिनी खां वधीक अॻिते दमे दरमे सुख ने सिंध जे मफ़ादनि ते मौजूदा पीर साहिब पागारा जन बीठा आहिनि। छा पीर साहिब मौजूदा पीर साहिब पागारा खे पीपल्स पार्टी पारां, ज़रदारी पारां ऐं ॿियनि जेके कुवतूं आहिनि उन्हनि पारां लालचूं थियूं, वॾियूं लालचूं। अच्छा काशिफ साहब इन ते बाद में अचूं था, इहे इतिहाद ऐं वर्किंग में इहो जेको जॾहिं पीर साहब जो इंतिखाब पे थियो जमात जे अंदरि तव्हां जेको पंहिंजो इलेक्ट्रल कॉलेज आहे ऐं कई माण्हू त चवंदा आहिनि क्रिटिक्स इहे पाया था जेका हुर लीग ऐं फंक्शन लीग जे अंदरि ऐं बल्कि हुर जमात जे अंदरि हिकिड़ी आहे क़ाइमु दाइमु, पर उहो हिकिड़ो वॾो प्रोसेस हो, कई मुतज़ाद इतला त शायदि पीर साहब ऐं पीर सदरुद्दीन शाह ऐं को तफ़ावत आहे, फ़र्क़ु आहे, त उहो तव्हां सम्झो था हाणे उहो मामिलो सेटल थी वियो? अहिड़ी ॻाल्हि हुई कान, अहिड़ी ॻाल्हि बिला वजह माण्हुनि में हिकिड़ी शइ हुई, छो जो वॾी ख़ानका आहे ऐं वाहिद ख़ानका आहे जंहिं वटि जंहिंजा मुरीद या जेके ट्रेनिंग याफ़्ता बि आहिनि, वेढ़ू बि आहिनि, वेढ़ाक बि आहिनि। उन्हनि 65 जी जंग में 71 जी जंग में हिंदुस्तान सां विढ़िया, अंग्रेज़नि सां विढ़िया, कॾहिं बि कंप्रोमाइज़ कोन कयो। उहा हिकिड़ी एक्सपेक्टेशन हुई त अलाए छा थी वेंदो, पर हिकिड़ो सिस्टम हुर जमायत में आहे, हुनजा ख़लीफ़ा जेके फ़ैसिलो कनि था उन फ़ैसिले खे क़बूल कयो वियो ऐं जेको बि फ़ैसिलो थियो सुठो फ़ैसिलो थियो। ऐं अॼु बि मतिलबु मौजूदा पीर साहब पागारा जो फ़ैसिलो थियो, अॼु जमायत फ़ख्र सां चवे थी त असांजा जेके फ़ैसिला असांजे वॾड़नि जा ख़लीफ़नि जा जेके फ़ैसिला आहिनि उहे ग़लति कोन हुआ, सुठा फ़ैसिला ऐं सही फ़ैसिला हुआ। अॼु उहो ई पीर सबक़तुल्लाह शाह, उहो ई पीर सबक़तुल्लाह शाह राशिदी पीर साहिब पागारो सिंध जे मफ़ादनि ते, सिंध जी बका जे लाइ, सिंध ते ज़रूर जेकॾहिं का ॻाल्हि अचे थी त हू उथी बीहनि था ऐं बर्दाश्त कोन थो थिए। पर काशिफ साहब उन वक़्तु हिकिड़ो इम्प्रेशन इहो इन करे हो त सदरुद्दीन शाह साहब 5 सालनि खां काफ़ी एक्टिव रहियो ऐं जेका रवायती पॉलिटिक्स ही जमात जीअं फंक्शन लीग करे हुन एक्टिविज़म एॾो शो कयो जो कई माण्हुनि जो ख़्यालु हो त शायदि मुतवक़ा पीर साहब ऐं जमात जे अंदरि इहो को प्रॉब्लम बनाए त वॾो पुटु थींदो आहे, उहो जीअं त ख़लीफ़ा ऐं तव्हांजो इलेक्ट्रल कॉलेज उन में बीहंदो आहे, त इहो मतिलबु इहे जेके इतला अफ़वाहनि खां वधीक हुन में का सचाई तव्हां नथा सम्झो? अहिड़ी ॻाल्हि कान हुई। जॾहिं पीर जिन खे मतिलबु पग बदिराई पई वई, मां बि हुते मौजूदु हुउसि, पीर सदरुद्दीन शाह साईं जिन बि हुते हुआ, साईं अलीगोर शाह जिन बि हुते हुआ, सभिनी उन खे क़बूल कयो ऐं हींअर बि गॾु आहिनि सभई, सॼो ख़ानदान। हाणे जेको एक्टिविटीज़ स्केल आहे सदरुद्दीन शाह जो उहो कुझु घटि नज़र थो अचे, जेको एक्टिव हुनजो ऐं जेको स्टैचर हुनजो उन वक़्त में पोएं वक़्त में साईं शामरदा शाह वॾे पीर साईं पागारा उहे एक्टिव कोन हुआ, उन्हनि जी एक्टिविटीज़ महदूद हुई ऐं पंहिंजे पाण खे सिहत जे हवाले सां, उमिरि जे हवाले सां हू किंगरी हाउस ताईं ऐं उन्हनि पंहिंजे स्टाइल जेको पॉलिटिक्स जो ऐं तमामु बहितरीनु स्टाइल हुयो। मां उन खे कंडेम कोन कंदुसि, मां उन ते तनक़ीद कोन कंदुसि, हिन खां तनक़ीद असीं बर्दाश्त बि करे सघूं था। उन्हनि जो हुयो पॉलिटिकल जेको फैक्टर हुयो उहो साईं सदरुद्दीन जे हवाले हुयो, सिंध जा प्रेसिडेंट हुआ। मौजूदा वक़्तु पीर साहिब पागारा जन पाण एक्टिव थी चुका आहिनि, पाण वञनि पिया, रोज़ानो हले केतिरा सिंध जा माण्हू, सुञाण माण्हू, सुठा सुठा नाले वारा माण्हू पीर साहिब शमूलियत थी रही आहे। मतिलबु सिर्फ़ु इहो नज़र इन करे पियो अचे
त पीर से शाबरदा शाह जे वक़्त में इहा हूंदी हुई त सियासी जेके ज़िम्मेदारियूं तक़रीबन साईं सदरुद्दीन शाह जे हवाले होत हुयूं। हाणे सिर्फ़ु नज़र इन करे थो अचे सदरुद्दीन शाह सिंध जा सदर आहिनि, हू बि एक्टिव आहिनि, पंहिंजो तंज़ीम साज़ी जे हवाले सां सभु शइ में इन्वॉल्व आहिनि, पर मौजूदा पीर से पागरा जन पाण वधीक एक्टिव जेके थिया आहिनि तॾहिं शायदि मुंहिंजे ख़्याल में पैदा त ॿियो हिकिड़ो काशिफ साहब इम्प्रेशन रहियो आहे फंक्शनल लीग जे बारे में त हमेशह या पंहिंजे मुरीदनि जी प्रेफरेंस रही, त हीउ पहिरियों दफ़ो शायदि माण्हुनि खे महसूसु थियणु लॻो आहे त हाणे हिन जो पॉलिटिकल कलर ऐं पॉलिटिकल जेका शिकिल आहे सियासी शिकिल उहा वधीक नुमाया थियणु लॻी आहे। त इहो तव्हां सम्झो था त इहो जेको सफ़र आहे जमात मां सियासी जमात तरफ़ उहो बहितर थी रहियो आहे या सेटल थिए पियो? सुठो तव्हांजो सुवाल हो, इहो सुवाल बार बार असां अचे थो। हुर जमायत ऐं फंक्शनल मुस्लिम लीग जमायत हिकिड़ी रूहानी जमायत आहे, उन जा सरवाण उन जा सरबराह पीर से पागरा जन आहिनि। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे, उन जा सदर अॻुवाण सरबराह पीर से पागरा जन आहिनि। हुर जमायत फंक्शनल मुस्लिम लीग जो हिकिड़ो हिसो आहे ऐं इहो जेको तासुर हमेशह इहो रहियो आहे। हुर जमात फंक्शनल लीग जो हिसो आहे या फंक्शनल लीग हुर जमात जो हिसो आहे? हुर जमात फंक्शनल मतिलबु तव्हां सम्झो पिया त एपेक्स बॉडी हुर जमात पॉलिटिकली हवाले सां, सियासी हवाले सां हुर जमात सियासी जमात कान्हे, हिकिड़ी रूहानी जमायत आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल हिकिड़ी सियासी जमायत आहे ऐं इहो हिकिड़ो जेको भई हुर जमायत खे वधीक प्रिफर हमेशह मिली आहे। सीनियर सिंध जे सियासतदाननि सां जेके TPP फ्रंट में ॻाल्हि थींदी 75 सालनि खां, त असीं चवंदासीं त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ ॻाल्हायो पिया करे त हेॾा पिया वञो त आख़िर पीर साहब जेके हज़रत में छो नथा गॾु थियो? जो हमेशह इहो हूंदो त पीर साहब जे जमात में वञूं था त हिकिड़े लेवल खां कट लॻी थो वञे ऐं जमात जी मथे अहमियत वधी थी वञे ऐं जमात जे माण्हुनि जी उनजे मुरीदनि जी मख़सूस तबिको आहे त शायदि हिन दफ़े उहो उन कट में का थोरी घणी तरमीम कई आहे जो माण्हुनि जी एक्सपेक्टेशन एॾी वधी आहे। ॾिसो घणो हिकिड़ो फ़र्क़ु आयो आहे, वक़्तु तब्दीली ॾांहुं वधे पियो, पाकिस्तान तब्दीली ॾांहुं वधे पियो ऐं सिंध चइनी सूबनि मां वधीक तेज़ आहे तब्दीली जे पासे हुनजो रुझान ऐं हुते जो माण्हू सिंधी नौजवान आहे। मां पहिरियां हिकिड़ो अर्ज़ु कयां त जेकॾहिं 3 वज़ारतूं मिलंदियूं हुयूं त उन मां हिकिड़ी जमायत जे कंहिं मिलंदी हुई, हिकिड़ी स्पीकिंग सेटलर्स या पंजाबी स्पीकिंग उन्हनि खे मिलंदी हुई, हिकिड़ी जेके नान जमायत जा हुर जमायत जा कोन सिंधी जेके हूंदा। अब्दुल रज़ाक तहीम साहब 2 टेन्यूअर वज़ीर बल्दियात रहियो, हू हुर जमायत सां तालुक़ कोन रखियो। चौधरी इफ्तिखार साहब वज़ीर कानून रहियो। काशिफ साहब थोड़ी कथा कलामी, थोड़ो टाइम ब्रेक जो, असीं अचूं था ब्रेक खां पोइ तव्हां सां इन मामले इन खां ई कंटिन्यू था कयूं ऐं जमात खां अलावा जेको तव्हांजो हिन वक़्तु स्टैंडिंग आहे अंदरि ऐं मुस्तक़बिल में तव्हांजी कहिड़ी स्ट्रैटेजी हूंदी, ॿिन्ही रुख ते वरी वक़फ़े खां पोइ ॻाल्हायूं था। वेलकम बैक नाज़रीन। अॼु असांजे स्टूडियो में असां सां गॾु आहे फंक्शनल जो चीफ कोऑर्डिनेटर जनाब काशिफ निज़ामानी साहब, असीं हुन सां ॻाल्हि करे रहिया आहियूं। काशिफ साहब, पहिरीं असीं असीं जमात ऐं जमात जे अंदरि जेका ट्रांज़िशन जेको पीर साहब खां पोइ पीर साहब ई नओं आयो उन ते ॻाल्हि ॿोल थी। हाणे असां हिन हिसे में ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका फंक्शनल जी हिन तव्हांजी अददी ऐं जेका पार्लियामेंट में अक्सीरियत आहे। सिंध असेंबली में तव्हां वटि 8 MPs जूं सीटूं ऐं MNA जूं तव्हां वटि नेशनल असेंबली में 5 हुयूं, सेनेट जे अंदरि तव्हांजो हिकिड़ो मेंबर हो ऐं पंजाब जे अंदरि तव्हांजा 3 मेंबर आहे। त ही को एॾी वॾी अददी अक्सीरियत या मेंबरनि जो तइदाद कोन्हे, पर तव्हांजो 5 सालनि में हुकूमत सां शेयर तमामु वॾो हो, की पार्टनर आहे सलाह मसलत में, हेठि आख़िर थियो छा तव्हां उन इतिहाद मां निकिरी आया? लोकल गवर्नमेंट खां अलावा बि इन में मां अर्ज़ु कया त शहीद बेनज़ीर साहिबा जे वाक़े खां पोइ हीउ जेको चेंज आई मुल्क में, चेंज आई ख़ासि तौर ते सिंध में जेका चेंज आई, उन हवाले सां असां जूं सीटूं कुझु घटियूं ऐं उन में उन्हनि इलेक्शननि में काफ़ी धांधलियूं थियूं, गड़बड़ बि कई वई। उन खां अॻे असां वटि तक़रीबन
अरिड़हं सीटूं सूबाई असेंबली जूं हुयूं सिंध जे अंदरि सिंध जे अंदरि। बिल्कुलु 6 ज़िलनि में ज़िले नाज़िम फंक्शनल मुस्लिम लीग जा हुआ। जी उन वक़्त जी ॻाल्हि था असीं कयूं जंहिं वक़्त में फंक्शनल मुस्लिम लीग सियासी तव्हां 2002 वारे पीरियड खां सियासी हवा सां एतिरी मुनज़म बि कान हुई। असांजी एतिरी उहे असांजो सीटूं हुयूं, असांजी अददी एतिरी सीरत हुई। पोइ बेनज़ीर साहबा जो वाक़ियो थियो, उन खां पोइ पूरे पाकिस्तान में हिकिड़ो थियो। हींअर बि जेका माण्हुनि जी वोट आहे हिन बल्दियाती निज़ाम में पीर साईं पगार जिन जी जेका हिकमत अमली हुई, सियासी हिकमत अमली, आउं इन खे सियासी हिकमत अमली कोन चवंदुसि, इन खे आउं चवंदुसि त जज़्बाती ऐं हिकिड़ी कमिटेड हिकमत अमली, सिंध सां वफ़ादारी जी हिकमत अमली। उन सिंध जे माण्हुनि खे ऑल्टरनेट जी ज़रूरत हुई। सिंध जे आम माण्हू परेशान हुयो, सिंध जो वर्कर परेशान हुयो, ऐं अहिड़ा माण्हू हुआ जेके पीपल्स पार्टी खां नाला हुआ। पीपल्स पार्टी उन्हनि खे मायूस कयो। पीपल्स पार्टी जी पॉलिसियुनि खां पर काशिफ साहब तव्हां 4.5 साल इक़्तिदार जे हर मज़े में रहिया ऐं तव्हां वटि पार्लियामेंट जे अंदरि असीं उन्हनि सां सिकंदर साहब असीं उन्हनि सां गॾु हुआसीं, पर असां सां जेका पीपल्स पार्टी जी 4.5 साल इहो जेको थियो हुयो, इतिहाद थियो हुयो मुफ़ाहमती पॉलिसी त जी पीर साईं पगार जिन इन करे कयो। मां हक़ीक़त ॿुधायां, तारीख़ में पहिरीं दफ़ो मुस्लिम लीग फंक्शनल पीर साहब जो पीर पागार हुयो ऐं भुट्टो ख़ानदान जो हिकिड़ो हुयो। बेनज़ीर वाक़े खां पोइ पीर साईं शामरदा शाह जो इहो मौक़िफ़ हुयो त हिकिड़ो इहो जेको मैसेज आहे भई पीपल्स पार्टी ऐं हुर जमायत हिक ॿिए जे साम्हूं आहिनि ऐं कॾहिं बि पाण में ठही कोन था सघनि, ठाह कोन था करे सघनि। पीर साईं शामरदा शाह सिंध जे मफ़ादनि तहत त भई किथे बि का अहिड़ी गड़बड़ न थिए, सिंध जे मफ़ादनि तहत पीपल्स पार्टी जी हुकूमत में गॾिजी हलिया। पर शुरू ॾींहुं मां खणी इहा ॻाल्हि कयां, क़यादत जी नियत कहिड़ी हुई। पर काशिफ साहब सिंध जे मफ़ादनि तहत अगरि तव्हां आख़िर में उन खां जुदा थिया पर इन खां अॻु में 1 साल अॻु तव्हांखे यादि आहे बाबर रवान सिंध में आयो, गवर्नर ऐलान कयो त सिंध जे शहरी इलाइक़नि जे लाइ हिकिड़ो निज़ाम हूंदो ऐं ॿराड़ी इलाइक़नि लाइ ॿियो हूंदो। उन वक़्तु सिंध वॾो सुवाल हो। उन वक़्तु तव्हांजी पार्टी ऐं तव्हां उन इतिहाद मां सिंध हुकूमत में रहियासीं। असांजो जेका कोर कमेटीज़ जूं मीटिंग्स थींदियूं हुयूं लोकल गवर्नमेंट जे हवाले सां, उन में जनाब इम्तियाज़ शेख साहब असांजो मेंबर हुयो। उन्हनि शुरू में जेको ऑर्डिनेंस आंदो हुयो 1 साल पहिरियां ताईं खणी उन खे चइजे होसि ताईं त असांखे विहारींदा बि हुआ, असांजे मेंबरनि खे असां खां राया बि वठंदा हुआ। उन में फंक्शनल फार्मूलो हिकिड़ो ॾिनो वियो। साहब जो फंक्शनल फार्मूलो जेको ॾिनो, उहो फंक्शनल फार्मूले खे ही खणी कंहिं कुंड में उन्हनि उछलाए छॾियो। उन्हनि जो ज़हन कॾहिं बि असांजी नियत साफ़ हुई, पीर साहब पगार जी वॾे जी नियत साफ़ हुई। मतिलबु हुननि सम्झो नॉन फंक्शनल फार्मूला आहे। उन्हनि जो सम्झो हिननि वटि सीटूं कोन्हनि, ही शायदि कंहिं उन ते कॉम्प्रोमाइज़ जेके कहिड़ियूं मिनिस्ट्रीज़ असांखे मिलियूं, जेके माण्हू ॻाल्हियूं कंदा भई तव्हांखे वज़ारतूं मिलियूं, असांखे मिनिस्ट्रीज़ मिलियूं, असांजा फाइल सीएम हाउस में केतिरे वक़्त ई पिया हूंदा, जेके जाइज़ कम हुआ असांजा उहे कम न थींदा हुआ। पीपल्स पार्टी कई सीनियर दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे, हू चवंदा आहिनि बाबा सिंध जे अंदरि 8 हुन जा MP ऐं 5 हुन जा MNA आहिनि, उन्हनि जो जेको शेयर ॾिनोसीं असां 10,000 कोन ॾींदासीं। असांखे जेके मिलियूं असां उन ते एतिराज़ कोन कयो। कहिड़ियूं मिनिस्ट्रीज़ मिलियूं असां उन ते बि एतिराज़ कोन कयो। सिंध जे मसइले, सिंध जे मफ़ाद जी ॻाल्हि आहे। मौजूदा पीर साहब जिन भी काफ़ी वक़्त ताईं हुकूमत सां गॾु हलिया पिए। इन हवाले सां पीर साईं हिननि जे वालिद बुज़ुर्गवार शामरदा शाह हिकिड़ी हिकमत अमली या फार्मूलो जेको हुयो मफ़ाहमती, उन ते पीर साईं जिन काफ़ी दफ़ा इहो फरमाए चुका आहिनि भई मुंहिंजे वालिद साहब जेको कयो आहे मूं उन खे हलाइण जी कोशिशि कई, पर मजबूरी हुते आई त पीपल्स पार्टी जा जेके ख़ैर ख़्वाह चऊं या नाक़बत अंदेश चऊं, जेके पीपल्स पार्टी जा दुश्मन चऊं, जिन पीपल्स पार्टी खे हिन पोज़ीशन ते हिन जॻह ते अची बीहारियो आहे, उन्हनि इहो न पियो चाहियो त फंक्शनल मुस्लिम लीग असां सां गॾु हले। थोरो असांखे इहो ॿुधायो त आख़िर पीपल्स पार्टी जी ऐं तव्हांजी अंडरस्टैंडिंग ज़ाती लेवल ते बि अगरि सराज साहब विच ते ट्रबल शूट बि कंदो, पीर साहब जे रहलत खां पोइ सदर साहब ख़ुदि आयो, पीर ॻोठ दुआ बि करणु आया, पोइ उतां
पीर फज़ल शाह जन रानीपुर बि विया त हिकिड़ो ज़ाती रेपो बि ज़रदारी साहिब जो ऐं मौजूदा पीर साहिब जो हो त आख़िर उहो मामिलो टुटो किथे टुटो सिंध जे मफ़ाद इन जे अंदरि को बि ज़ाती का प्रायोरिटी कहिड़ी प्रायोरिटीज़ है आख़िर में त ज़रदारी साहब ऐं पीपल्स पार्टी केतिरी ऑफर कई हिकिड़ो आम इंप्रेशन इहो आहे कई दोस्त ॿुधाईंदा आहिनि त आसिफ अली ज़रदारी चवंदा त शायदि जो मौजूदा पीर पागार जेको नओं थियो उनखे उहो रिसेप्शन उहो वेलकम न ॾिनो ऐं हुन महसूसु कयो त हाणे पीर पागारे खे कंहिं प्रोटोकॉल जी कंहिं रिस्पॉन्स जी पीर पागारो आहे आसिफ ज़रदारी अॼु सदर आहे अॼु को चेयरमैन आहे सुभाणे थी सघे थो न हुजे पीर पागारो पंहिंजी जॻह ते पंहिंजे मक़ाम ते पंहिंजी हैसियत या जेको उन्हनि जी स्टैंडिंग आहे उहा मुंहिंजे ख़्याल में हमेशह क़ाइमु रहंदी वॾी आहे वॾी हैसियत आहे इहो तासुर पीर पागारे इन करे त भई आसिफ ज़रदारी उन्हनि खे रिस्पॉन्स को ॾिनो मां कोन थो सम्झां त अहिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झो पिया त हाणे तव्हांजी ऐं पीपल्स पार्टी सां इलेक्शन दौरान का कंहिं क़िस्म जी मुफ़ाहिमत जे मुक़ाबले में सीट टू सीट इलेक्शन विढ़ण वञूं पिया अच्छा सीट टू सीट इलेक्शन में सिंध जे अंदरि तव्हां समूरनि तकनि ते माण्हू बीहा ॾहनि पार्टियुनि जो असांजो इतिहाद आहे हुते कॉमप्रस्त पार्टियूं आहिनि नेशनल पीपल्स पार्टी आहे जमीयत उलमा पाकिस्तान आहे ॿियूं जेके नवाज़ लीग आहे उन्हनि सां असांजो जेको हिकिड़ो इतिहाद थी चुको आहे इलेक्शन अनाउंस पई थिए हाणे कहिड़ो सुवाल पैदा थो थिए त असीं पीपल्स पार्टी सां गॾिजी कंदासीं पीपल्स पार्टी वारा सीट टू सीट मुक़ाबिलो थींदो पीपल्स पार्टी वारनि सिंध सां कहिड़ी राय आहे सिंध जे माण्हुनि खे छा ॾिनो आहे अच्छा थोरो हाणे स्ट्रेटजिकली ॻाल्हि था कयूं हाणे सीट टू सीट मुक़ाबिलो थींदो जंहिंजो मतिलबु इहो आहे त तव्हां वटि सॼी सिंध जे अंदरि ॾहनि पार्टियुनि जे इतिहाद में जिते तव्हांजा माण्हू हूंदा या तव्हांजे इतिहादनि जा हूंदा उहे गॾु विढ़ंदा ऐं तव्हां हुनजी वर्किंग करे छॾी आहे बिल्कुलु असांजो बिल्कुलु पार्लियामानी बोर्ड ठहियो आहे उन में इतिहादी पार्टियुनि जो हाणे अॻियूं था असेसमेंट अचूं पोइ जेका असेंबली हुन में पीपल्स पार्टीअ खे कोई 6-8 सीटुनि जी अक्सीरियत हुई सिंध असेंबली में ऐं सिंधी माण्हू मैंडेट ॾिनो 2008 में मोतमाई शहादत बि हुई तव्हां सम्झो पिया त हिन दफ़े जेके तव्हांजूं फॉर एक्ज़ाम्पल 8 सीटूं आहिनि तव्हांजे इतिहादनि जूं जिन में नेशनल पीपल्स पार्टी आहे उन वटि 2-2.5 सीटूं आहिनि या ॿिया जेके तव्हांजा इतिहादी ऐं जेके माण्हू तव्हां जॉइनिंग कया आहिनि त तव्हां सॼी सिंध मां केतिरियूं सीटूं स्नैच कयो 2-2.5 सीटूं एनपीपी जूं तव्हां या फंक्शनल मुस्लिम लीग खे बि चवनि था त फंक्शनल मुस्लिम लीग ॾेढ ज़िले जी पार्टी आहे पर मां चवां थो त फंक्शनल मुस्लिम लीग ॾेढ ज़िले जी पार्टी कान्हे पूरे सिंध जी पार्टी आहे हुनजो वोट बैंक पंजाब में साउथ पंजाब में ठीक ठाक मौजूद आहे ऐं पहिरियां जेको उते बदकिस्मती इहा थी त उहो जेको बहावलपुर में जेको तव्हांजो वोट जो मेन सबबु हो ख़ानदानी तालुकात मखदूम मोहम्मद महमूद उहो त बिल्कुलु यू टर्न करे पीपल्स पार्टी में अची विया गवर्नर बि थी विया त उते त पार्टी फंक्शनल मुस्लिम लीग पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे पर उहो पंजाब में मौजूदु आहे असांजो पंहिंजो वोट बैंक आहे सिर्फ़ मखदूम मोहम्मद महमूद साहब जे वोट ते फंक्शनल हुते कान्हे तव्हां पंजाब में सदर कयो आहे खर साहब जी जेका पोइ दफ़े बाई इलेक्शन थी हुन में त ज़मानत ज़ब्त थी उहा कोट अदोमा थी आहे ऐं उन में कई एतिरा वॾा तव्हां पोइ इलेक्शननि जा रिकॉर्ड खणी ॾिसो के त अहिड़ा कैंडिडेट हुआ जिन जे बारे में इहो चयो वेंदो त हीअ बिल्कुलु डंप थी विया ख़तमु थी विया हलिया ऐं वक़्तु चेंज करे ॿुधायो सियासत में का न त जेको तव्हांजो पंजाब जो प्रेसिडेंट आहे खर साहब तव्हां त मुल्की ऑर्गेनाइज़र आहियो सॼे पाकिस्तान जा त उहो हिन दफ़े कोट अदू जे बजाए बहावलपुर मां या बहावल नगर मां इलेक्शन लड़ंदा पंजाब में जेको असांजी पार्टी सपोर्ट कई आहे बहावलपुर सूबे खे पंजाब में बि वॾी चेंज अचे पई पंजाब में माण्हू परेशान आहिनि इन नाले ते इन ॻाल्हि ते फंक्शनल मुस्लिम लीग खे ठीकु ठाक हुते वोट असांखे सपोर्ट कनि पिया माण्हुनि जो राब्तो आहे पंजाब मां वॾी तादाद में माण्हुनि जो राब्तो पागारे सां आहे फोकस काशिफ साहब तव्हांखे ख़बर आहे उहो आहे सॼी सिंध जो सिंध जे अंदरि ज़्यादा बलूचिस्तान खे असां उते पारी फरीद जमाली साहब उनखे तव्हां उते सदर कयो आहे पहिरियां मीर मुशर्रफ ख़ान खोसो हुयो असांजो कैंडिडेट हमेशह हुतां इलेक्शन ऐं बलूचिस्तान जी जेका प्रोविंशियल असेंबली जी सीट आहे उहा मुंहिंजे ख़्याल 10-12 हज़ारनि ते ई थींदी आहे पर काशिफ साहब बलूचिस्तान ऐं पंजाब खे थोरो रखूं था थोरो पोइ हिते परियां अचूं था सिंध ते हीअ जेको मूं तव्हां पहिरियां बि सवाल कयो त जेके तव्हां वटि मौजूदा सीट्स आहिनि तव्हां छा था सम्झो हिकिड़ी इनिशियल असेसमेंट जी ॻाल्हि था कयूं नॉट के रियल त उहे अंग अखर बीहंदा हिन 2013 में तव्हां सिंध मां घणियूं MP जी सीट एक्सपेक्ट था कयो तव्हां त इतिहादनि समेत असांजो जेको या पीर पागारे जो जेको तर्जुमो आहे ऐं कई सिर्फ़ु आउं एज़ ए फंक्शनल मुस्लिम लीग जे ज़िम्मेदार जी हैसियत में न पर हिकिड़ो पॉलिटिकल एक्टिविटिस्ट जे
मुंहिंजी पंहिंजी जेका एनालाइज़ आहे या मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि सुञाण धुरियूं आहिनि अदीब आहिनि दानिश्वर आहिनि या ग़ैर सियासी जेके दोस्त आहिनि जेके सियासत में दिलचस्पी ज़रूरु रखनि था उहे उन ॻाल्हि खे फेवर कनि पिया जेका पीर से पागार जिन कई आहे त पीपल्स पार्टी पंजाब मां 50 सीटुनि खां वधीक सीटूं कोन खणी सघंदी ऐं इहो इन करे त सिंध जे माण्हुनि एतिरा त धक खाधा आहिनि एतिरियूं त छुटूं पीपल्स पार्टी उन्हनि खे ॾिनियूं आहिनि एतिरी त बेवफ़ाई कई आहे पंहिंजी जाइ ते त सिंध मां तव्हां MP जूं घणियूं सीट्स तव्हां इतिहादनि समेत एक्सपेक्ट था कयो सिंध मां असां इतिहादनि समेत जेको आहे मुंहिंजे ख़्याल में असां 50 ऐं 60 जे विच में सीटूं तव्हां 50 60 ऐं MQM जी जेका अददी अक्सीरियत आहे हिन वक़्त में 50 51 जंहिंजो मतिलबु आहे पोइ त तव्हां सैफली जेका नेक्स्ट सेटअप गवर्नमेंट जो ठहंदो उहो त आराम सां सिंध में ठाहे सघो था इंशाअल्लाह इन करे सिंध जे माण्हुनि फ़ैसिलो करे छॾियो आहे सिंध जे माण्हुनि खे मालिकी मिली वई आहे ॿियो सवाल थो अचे त जेके 50 तव्हां खणो था इतिहादनि समेत त वरी हुकूमत ठाहिण जे लाइ 68 ऐं 70 जे विच ते तव्हांखे नंबर घुरिजे थो त इहो जेको बाक़ी नंबर आहे त उहो तव्हां MQM सां गॾु वेही पूरो कंदा इहा ॻाल्हि असां इन ते इलेक्शन में असीं वञूं पिया हींअर असांजो फोकस इलेक्शन आहे असीं पर काशिफ साहब इलेक्शन में तव्हां पाण ख़ुदि चयो त तव्हां हिकिड़ी वधि खां वधि एस्टिमेटेड फिगर 50 सीटूं खणी सघो था हिकिड़ो लेट्स सपोज़ त पोइ बि जेको 20 सीटुनि जे विच ते गैप आहे गवर्नमेंट ठाहिण जे लाइ त उन जे लाइ तव्हांखे तयारी घुरिबो असीं त इहा ॻाल्हि कयूं ई कोन था त असीं हुकूमत ठाहिण पिया वञूं असीं त सिंध में तब्दीली पिया आणियूं असीं चेंज पिया आणियूं सिंध जे माण्हुनि में जेका मायूसी आहे उहा ख़तमु करण पिया वञूं इंशाअल्लाह ताला मायूसी बि ख़तमु सिंधी माण्हू तव्हांखे मैंडेट ॾींदो तव्हां उमीद था कयो मायूसी ख़तमु तॾहिं थींदी सिंध जे माण्हुनि हींअर ताईं बि ॾिनो आहे पीर से पागार जिन हीअ जेका केयरटेकर गवर्नमेंट वारो हीउ ड्रामो जेको हले पियो इन ते 14 डिसंबर ते पीर से पागार जिन हैदराबाद वारे जलसे में उन्हनि चयो ऐं हिकिड़ी वॾी ख़बर हुई आहे वॾी न्यूज़ सही साबित थी न्यूज़ हुई का पेशन कोई कान हुई न्यूज़ हुई वॾी न्यूज़ हुई हाणे जेको लीडर जेका लीडरशिप एतिरी बाख़बर हुजे जंहिंजे ज़हन में पीर साहिब जी पहिरीं सियासी अॻ थी या पहिरीं सियासी असेसमेंट जी जेका सही साबित थी 3 महीननि खां पोइ मतिलबु इन खे हिकिड़ी सितारनि जी चाल असां उन खे कोन था कयूं हिकिड़ी सियासी अॻ थी हुई सियासी हवाले सां ऐं एक्यूरेट न पर काशिफ साहब उन ॻाल्हि ते अचूं त पीर साहिब चयो त MQM उन शइ जो हिसो न थी ठीकु आहे MQM उन शइ जो हिसो थी गवर्नमेंट मां ॿाहिरि निकिरी केयरटेकर सेटअप जी ॻाल्हि अपोज़िशन ले पई हू अची विया अपोज़िशन धुर तौर वेही रहिया त अॼु उन MQM सां तव्हांजी जेका बैकडोर या आई मीन जेका बैकडोर MQM सां या जेका पब्लिक ॻाल्हि सलाह मसइलत हले पई तव्हां निगरान सेटअप जा नाला MQM खे जमा न कराया आहिनि छो जो गिवन सिचुएशन आईन जे अंदरि एज़ ए पार्ट ऑफ अपोज़िशन इहो असांजो जमहूरी हक़ आहे मतिलबु तव्हां MQM खे अपोज़िशन जो पार्ट तस्लीम कयो था इन करे पीपल्स पार्टी वारनि जेका आख़िर ताईं इहे साज़िशूं कयूं ऐं जंहिं तरीक़े सां उन्हनि MQM खे ई इहे सभु शयूं ॾियणियूं हुयूं अपोज़िशन लीडर टोपी ड्रामा करे सभु शयूं कयूं जेकॾहिं असां इन ते जेकॾहिं पंहिंजे उम्मीदवारनि जा नाला न ॾियूं हा असांखे ख़बर हुई कोन थींदा असां नाला ॾिना इन जो मतिलबु इहो काशिफ असां नाला ॾिना तव्हां अपोज़िशन पर 5 नाला माफ़ कजो 5 नाला जेके MQM ॾिना आहिनि वज़ीर आला लाइ उन मां फंक्शनल जीअं जेका ॿियूं अपोज़िशन पार्टियूं आहिनि उन मां हिकिड़ो बि नालो उन में शामिल कोन्हे न पर काशिफ साहब अॻी जेका ॻाल्हि ठहे थी उहा त जेको तव्हांजो क्लेम हो नुसरत सर अब्बासीअ खे तव्हां नॉमिनेट कयो अपोज़िशन लीडर जे लाइ त हाणे MQM जो सरदार अमन खे नोटिफाई करे छॾियो आहे सिंध हुकूमत ऐं स्पीकर साहिब त पोइ तव्हां हाणे उहो मौक़िफ़ किथे स्टैंड थो अॼु राति खां पोइ अपोज़िशन ख़तमु थी वेंदी असेंबलियूं ख़तमु थी वेंदियूं सभु शइ हिकिड़ी नई शइ अची वेंदी नओं शेप अची वेंदो असां अदालत में बि चलो काशिफ साहब असेंबली जे ख़तमु थियण ऐं नेक्स्ट सेटअप ते असीं ॻाल्हायूं था वक़्तु ब्रेक जो नाज़रीन वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन अॼु असांजे स्टूडियो में मौजूदु आहे पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो मरकज़ी कोऑर्डिनेटर जनाब काशिफ निज़ामानी साहब काशिफ साहब तव्हां सां तमामु सख़्तु ऐं हर तरह जी ॻाल्हि थी रही आहे तव्हां असांखे ॿुधायो त हीउ जेको केयरटेकर वारो सिंध जे अंदरि मामिलो हिन वक़्तु रुकियो पियो आहे ऐं मुल्क जे अंदरि तमामु वॾी तशवीश आहे ऐं अञा ताईं मरकज़ी फेडरल गवर्नमेंट जंहिंजी असीं इंटरव्यू करे रहिया आहियूं त अञा फाइनल न थियो आहे त उन सूरत में जेको सिंध वारो मामिलो आहे तव्हां पंहिंजे
बाक़ी जा 3 नाला असलम संजरानी साहब आहे ऐं 2 नाला जेके ॿिया खैर मोहम्मद जुनेजो खैर साहब, जुनेजो हुसैन साहब हारून आहे, साहब। ऐं हुसैन हारून साहब आहे, ॾेई चुका आहियो अपोज़िशन खे, ऐं सरदार अमन साहब जन अॻिते ॻाल्हि ॿोल करे बाक़ी, पर जेके MQM नाला पेश कया आहिनि उन में तव्हांजा नाला त शामिल न आहिनि। उनखे करणो ई कोन हुयो, जेकॾहिं इहा शइ हुजे हा ऐं हिकिड़ी आज़ाद तरीक़े सां ऐं ईमानदारी सां अपोज़िशन वारो, पीपल्स पार्टी वारा ऐं MQM वारा ही सॼो ड्रामो न कनि हा, पोइ हिकिड़ो न्यूट्रल सेटअप अचे हा। उन्हनि हिकिड़ो प्री प्लान हिकिड़ो ड्रामो ठाहियो, उन्हनि खे इहा ख़बर हुई त कहिड़े तरीक़े सां असीं केयरटेकर गवर्नमेंट जोड़े सघूं था। पर हिकिड़ी वाज़े ॻाल्हि हुजे त जीअं पीर से पागार जन इहो फरमाए चुका आहिनि, अचण वारियूं इलेक्शन्स खूनी आहिनि, ही पीपल्स पार्टी वारा उन पासे मुल्क खे वठी पिया वञनि। तव्हांजे नालनि खे ऑनर न कयो वियो त पोइ तव्हां छा एतिराज़ वारी आहे जेको केयरटेकर जेको सेटअप ईंदो PML फंक्शनल जी असीं नीति जेको वज़ीर आला अचे वो गैर सियासी हुजे ऐं गैर जानिबदार हुजे ऐं हुनजी साख सुठी हुजे, उनते कंहिं बि क़िस्म जो दाग़ न हुजे, हू मुख़्तलिफ़ उहिदनि तां एतिराज़नि तहत लाथल न हुजे, या हुनखे उतां जेको आहे ज़बरदस्ती कोर्ट जे फ़ैसिलनि तहत हुनखे सुबकदोश न कयो वियो हुजे या वापसि न वरितो वियो हुजे, अहिड़ो नालो। असां जेके 3 नाला ॾिना उन में 3 नाला यकीन कयो, 3 नाला खैर मोहम्मद जुनेजो साहब सुठो वफ़ाक़ी वज़ीर पहिरियां रहिया आहिनि, सुठा आबादगार, सुठा एग्रीकल्चरिस्ट आहिनि। हुसैन हारून साहब जी ईमानदारी ते या उन ते शक कोन थो करे सघिजे। असलम संजरानी साहब जेके नाला ॾिनासीं उन में कंहिं क़िस्म जो काशिफ साहब आइन तौर ते त जेको अपोज़िशन लीडर आहे सूबे जे अंदरि उहो 2 नाला तजवीज़ कंदो चीफ मिनिस्टर खे, त उन हवाले सां त उहा तव्हां वारी जेका मूव आहे उहा कोन थी। असां ॾिसो, असीं जेकॾहिं न ॾियूं हा त पोइ अच्छा हिते हिकिड़ो सुवाल थिए थो त जेकॾहिं तव्हांखे अॼु MQM में हिन सेटअप जे अंदरि हिन वक़्तु ऑनर न करे रही आहे तव्हांजे नालनि खे, तव्हांजी सियासी सॼी जेको बि वर्किंग आहे, त सुभाणे इलेक्शन खां पोइ जॾहिं फॉर एग्ज़ाम्पल हू बि त ज़रूरु पावर ईंदा, सीट्स खणी ईंदा, पावर बार्गेन जी ॻाल्हि थिए थी, त फंक्शनल जी पॉलिसी उन वक़्तु कहिड़ी हूंदी MQM जे बारे में? उन वक़्तु जेको पोखींदो उहो ई लुणंदो न, पर तव्हांजी हिकिड़ी पॉलिसी हुजे त छा असांजी ॾिसो, जेको पोखींदो, जेका वफ़ा करोगे वफ़ा करेंगे, जफ़ा करोगे जफ़ा करेंगे। असांजी पॉलिसी पीर साईं पागार जी पॉलिसी जे सिंध सां वफ़ा कई, असां उन्हनि सां गॾु हूंदासीं। जिन सिंध खे नुक़सानु ॾिनो, सिंध जे काज़ खे नुक़सानु ॾिनो, सिंध जे मफ़ादनि खे नुक़सानु ॾिनो, सिंध जे ॿहिराड़ी जे माण्हू खे नुक़सानु ॾिनो, अछड़े थर जे माण्हू खे नज़रअंदाज़ कयो, कराची जे डिफेंस जे या नाज़िमाबाद जे माण्हू खे वधीक प्रिफर कयो, असीं उन्हनि सां गॾु कोन हूंदासीं। असांजा वफ़ा कान्हे थी। हिकिड़ी जेका साईं 14 डिसंबर ते इहा ॻाल्हि वाज़े थी चुकी हुई ऐं इहा 7-8 लख माण्हू जे जलसे में, एतिरे वॾे जलसे में, तारीख़ जे वॾे में वॾे जलसे में पीर पागारे इहा ॻाल्हि कई त ही करण वञनि पिया ऐं उन अपोज़िशन में वेंदा। ऐं MQM खे आउं मशवरो ॾियां थो त हू पीपल्स पार्टी जी हेॾी साज़िश जो हिसो न थिए। काशिफ साहब कथा कलामी जेकॾहिं अॼु वफ़ा न थी त सुभाणे जेकॾहिं तव्हां हू बि तव्हां सां नथा अचनि त पोइ त वरी सेम जेका हिन वक़्तु फार्मूलो सिंध जे अंदरि हलियो, MQM प्लस पीपल्स पार्टी मिली हुकूमत ठाहींदियूं, पोइ तव्हां वरी अपोज़िशन में हलिया वेंदा, पोइ अपोज़िशन में रहंदे सवाइ वाक़ा करणु मूवस वारी ॻाल्हि जे तव्हां वटि ॿियो छा ऑप्शन? इंतज़ारु त कयो न, हाणे कलाकनि जो वञी बचियो आहे, ॾींहं बि कोन्हे बचिया, तव्हां थोरो इंतज़ारु कयो, केयरटेकर गवर्नमेंट अचणु ॾियो, पोइ माण्हुनि जी भाॼ ॾिसो, वज़ीरनि जी भाॼ ॾिसो। पीपल्स पार्टी जा सम्झो पिया त पीपल्स पार्टी जो वॾो चंक तव्हां अची रहियो आहे विदिन 2-3 डेज़। ॾिसो मतिलबु त माण्हू भाॼ थींदी के मुल्क छॾे भॼी वेंदा। पार्टी में जेके माण्हुनि खे टिकट न मिलंदी, जिन खे बि जेके नाख़ुशि हूंदा, जिन लाइ स्पेस न आहे, उहो त ज़रूरु हेॾां हथ पेर हणंदा। ऐं सिंध में नवाज़ी खां वधीक तव्हां माण्हुनि खे सिंध जे माण्हुनि खे या सिंध जो जेको मुख़्तलिफ़ जेके पॉकेट्स आहिनि, जेके हुते विनिंग कैंडिडेट्स आहिनि, उहे हमेशह इहो ई सोचींदा आहिनि त असां इक़्तिदार में ई रहूं। ऐं हीउ जेको वक़्तु अचे पियो, अचण वारे वक़्त में हीअ जेका मूव थी आहे, तब्दीली जी हिकिड़ी हवा हली आहे, इहा तब्दीली जी हवा को वॾो तूफ़ान जी शक्ल न अख़्तियार करे वठे। माण्हुनि खे मुतबादिल क़यादत मुयसर कान हुई सिंध जे माण्हू खे। ठीकु आहे, उहो इलेक्शन मौजूदा पीर पागारे जी सूरत में मुतबादिल क़यादत, उहो त यकीनन काशिफ साहब हिन वक़्तु तइ थी चुको आहे त पीर साहब जेका सूरत में सिंध जे अंदरि हिकिड़ी शक्ल, हिकिड़ी मुतबादिल क़यादत आहे, तॾहिं माण्हू वञनि पिया।
उन ते थोरो कयूं था, टाइम असां वटि घटि आहे। मां हिकु ॿ सुवाल पुछंदुसि, तमामु आहे क्रिटिकल सुवाल, जो जवाबु असांखे घुरिजे, मतिलबु तव्हां सियासी जवाबु न ॾिजो। पीर साहिब इन इलेक्शन में सो वठंदा? न, पीर साहिब जन मुंहिंजे ख़्याल में पीर पागारे जो रुतबो या पीर पागारे जी जेका आहे हमेशह, पर जेको वॾो पीर साहिब 88 में हमेशह उन्हनि ॾिनो आहे, वरितो कुझु कोन्हे। पर काशिफ साहिब जेको वॾो पीर साहिब हो, मुंहिंजी पंहिंजो जेको ख़्याल आहे, पीर पागारो न वठंदा इलेक्शन जी जेका या MNA MPA जी जेका आहे उन खां मथां ई हैसियत आहे। ऐं हुननि जो पुटु जेको आहे, वॾे मेरो पुटु राशिद शाह, जंहिंजे बारे में कई सवाल जवाब थींदा ऐं कई इशूज़ बि आहे, ऐं हाणे काफ़ी ॿुधण में अचे पियो त काफ़ी तरबियत थी रही आहे, ठीकु अचे, त उहो ईंदो उहो इलेक्शन में हिसो वठंदा। पीर साहिब जे पूरे ख़ानदान मां ॿिया जेके बि आहिनि फ़र्द आहिनि उहे हिसो वठी सघनि था। हिकिड़ो जमहूरी हक़ आहे हर माण्हू जो, ऐं उन्हनि ख़िदमत कई आहे, पगारे ख़ानदान हमेशह ख़िदमत कई आहे, ऐं उन ख़िदमत जे सिले में माण्हुनि वटि वेंदा, इंशाअल्लाह ताला माण्हू उन्हनि खे मोट ॾींदा, सुठी मोट मिलंदी। अच्छा, सिंध मां थोरो अचूं था मर्कज़ में। हीउ जेको तव्हांजो मुस्लिम लीग फंक्शनल जो ऐं बाक़ी लीगनि जो मुस्लिम लीग नवाज़ सां इतिहाद त हिन वक़्तु कंहिं न कंहिं फॉर्म आहे, सवाइ काफ़ लीग उन मां फोल्ड मां ॿाहिरि आहे, शेख रशीद ऐं हिकु को माण्हू इजाज़ लॻ बोॾां अची वियो आहे, हम ख़्याल बोॾां आहे। त हीउ जेको उन्हनि जो मर्जर या यूनिफिकेशन थियणी, उनजो छा स्टेटस आहे? बिफोर इलेक्शन त पीर साहिब जो इस्लामाबाद आयो पोएं हफ़्ते, उनजे ॻाल्हि ॿोल मां त असांखे न लॻो, असांजी कचहरी बि न थी, त को यूनिफिकेशन बिफोर इलेक्शन पॉसिबल आहे? तव्हांखे लॻे पई त हाणे त नामुमकिन आहे। हाणे त ॾिसो, असीं मां इस्लामाबाद जेको आहे आयल आहियां, उहो असां पंहिंजी पार्टी जो अलॻि इंतिखाबी निशान जे लाइ अप्लाई कयो आहे। तव्हांखे कहिड़ो निशान मिलियो? गुलाब जो गुल असां अप्लाई कयो आहे। असां 3 इलेक्शननि में असां गुलाब जो गुल मिलियो आहे। इंशाअल्लाह ताला हिन इलेक्शन में भी, हिन चूंडुनि में भी असांखे गुलाब जो गुल मिलंदो। गुलाब जो गुल खणी, इहो गुलाब जो गुल खणी सिंध जे माण्हुनि वटि इहो तोहफ़ो खणी वेंदासीं त ख़ुदा तव्हां सदाईं जेको आहे किथे किथे उन ख़ुशबू खे उन जेको हिकिड़ो को तोहफ़ो हुजे। पर जेके तव्हांजा 10 पार्टियुनि जो इतिहाद आहे, उहे 10 पार्टियुनि जा अलॻि अलॻि निशान आहिनि, उहे पंहिंजे निशान ते इलेक्शन लड़ंदा। असां फ़िलहाल फंक्शनल मुस्लिम लीग जो अलॻि निशान गुलाब जो, ऐं जेको पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जो जेको आहे शींहं जो निशान, उहो अलॻि पार्टी। ॾिसो, असांजी हिकिड़ी अलॻि तशख़ुस आहे, फंक्शनल मुस्लिम लीग जो अलॻि तशख़ुस आहे, ऐं अलॻि पार्टी तौरु, सियासी जमात तौरु इलेक्शन कमीशन में रजिस्टर थियल आहे। जेके इलेक्शन कमीशन जा तक़ाज़ा आहिनि उहे असांजा सभु पूरा थियल आहिनि। निशान थी वियो असां न, निशान मतिलबु उन जी हाणे थींदो फाइनलाइज़ेशन, पर तक़रीबन असांखे जेको मुंहिंजी जेका ॻाल्हि थी आहे, असांखे जेका उमेदु आहे ऐं असांजो हक़ बि आहे, फंक्शनल मुस्लिम लीग जो हक़ आहे, ऐं हिकिड़ी इलेक्शन कमीशन जी हिकिड़ी रिवायत बि आहे, ऐं उन्हनि जा फ़ैसिला बि आहिनि त जेके निशान मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻे पोइनि इलेक्शननि में उन्हनि खे मिलियल आहिनि, तो मौजूदा इलेक्शन में उहे निशान उन्हनि खे। अच्छा, हीउ जेको मरकज़ी लेवल ते तव्हांजो मुस्लिम लीग सां हिन वक़्तु इतिहाद आहे, उनजे अंदरि जेको मर्जर वारी सूरत हाल आहे, उहा त हिन वक़्तु तव्हांजी त शायदि घटि ई नज़र अचे, पर जेको मुस्लिम लीग हम ख़्याल आहे, ऐं अरबाब रहीम साहिब बेत मुल्क में अची वियो आहे, लाहौर तख़्त लाहौर जो अॼुकल्ह महिमान बि आहे, त उहो आम हिते असां वटि तासरा इस्लामाबाद में ख़बरूं बि आहिनि त शायदि बिफोर इलेक्शन मुस्लिम लीग हम ख़्याल मुस्लिम लीग नवाज़ में बाज़ाब्ता जीअं इलेक्शन जो ही प्रोसेस शुरू थींदो, केयरटेकर जो ज़म थी वेंदी, त तव्हां सम्झो था त जेकॾहिं हू ज़म थियनि था त पोइ तव्हांखे बि उन्हनि सां गॾु को इतिहाद करणु घुरिजे, ज़म करणु घुरिजे? असांजी पार्टी कंहिं बि पार्टी में ज़म कान पई थिए, इंतिखाबी इतिहाद आहे, पुराणियूं वास्तेदारियूं आहिनि पीर साईं पागारा जूं ऐं नवाज़ शरीफ़ साहिब जूं, ऐं पुराणियूं जेके सियासी हमसफ़र बि रहिया आहिनि। हींअर त टाइम कोन्हे, तव्हां जेकॾहिं ज़म कयो था उन जे लाइ बि रिक्वायरमेंट्स इहे आहिनि त तव्हां इलेक्शन कमीशन में पर मां कोन थो सम्झां त इलेक्शन खां पहिरियों का अहिड़ी मूव थिए। अच्छा काशिफ साहब, आख़िरी सुवाल आहे, तमामु मुश्किल सुवाल आहे, हिन जो जवाबु असांखे सिधो हुजणु घुरिजे। सुभाणे जेकॾहिं तव्हांजी यूनिफिकेशन थिए थी त मुस्लिम लीग नवाज़ ऐं पीर साहिब ॿिन्ही मां क़यादत मुस्लिम लीग, गॾियल मुस्लिम लीग जी केरु कंदा? पीर साहिब पागारा जन वाज़े तौरु ॻाल्हि करे चुका आहिनि त उन्हनि जी जेका ख़्वाहिश आहे त मुस्लिम लीग सभु मुतहद थियनि, मुस्लिम लीगर्स सभु मुतहद थियनि। पर सवाल क़यादत जो ऐं पीर साहिब जिन जो बाक़ाइदा वाज़े आहे त भई मुंहिंजे कंध मां तव्हां इहो ॿार लही पवंदो, ऐं वॾे पीर साईं शामरदा शाह जी बि इहा ख़्वाहिश हुई। सभिनी सियासी मुस्लिम लीग्स जेके बि हुयूं उन्हनि खे ख़त लिखियो त सभु गॾिजो, ऐं उन में हिकिड़ी शर्त मुंहिंजी आहे
त उन पार्टी जेका तव्हां सभु जी मुस्लिम लीग मुतहदा मुस्लिम लीग ठाहींदो उन जो सदर आउं कोन थींदुसि, को बि उहिदो कोन वठंदुसि। अच्छा काशिफ साहब, टाइम असां वटि पूरो थी रहियो आहे। तव्हां सां काफ़ी ॻाल्हियूं थियूं, कुझु रहियूं, इंशाल्लाह वरी तव्हां सां ॿीहर का निशिस्त कंदासीं। ऐं PML फंक्शनल जो जेको हिस्सनि जे अंदरि जेको नऊं सियासी सफ़र आहे ऐं जेका नई सियासी शनाख्त आहे ऐं जेको नऊं तव्हांजो सियासी कमु आहे, उन ते इंशाल्लाह सिंध TV वक़्तु ब वक़्तु प्रोग्राम कंदी रहे थी ऐं ॿीहर तव्हां सेशन कंदासीं, तव्हांजे आला क़यादत सां कंदासीं। फ़िलहाल तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां स्टूडियो में आया, तव्हांजा लख लाइ महिरबानी साईं। नाज़रीन, अॼु तव्हां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे चीफ कोऑर्डिनेटर जनाब काशिफ निज़ामानी साहब जो तफ़सीली इंटरव्यू ॿुधो। असां हुन खां हुरजमात सियासी जेका फंक्शनल जी जमात आहे उन जे अंदरि जेको ख़ानदानी तज़ाद आहे, उन खां अलावा सिंध जे अंदरि जेका उनजी हिन वक़्तु सियासी बीहक आहे, मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेको पाकिस्तान मुस्लिम लीग जो मौक़िफ़ आहे, उन में काशिफ साहब तमामु वाज़े तरीक़े सां ॿुधायो ऐं तव्हांजे अॻियां सभु शयूं वधीक तव्हां फ़ैसिलो करे सघो था। पर इहा तमामु अहिड़ी ख़ुशगवार ॻाल्हि आहे त मुस्लिम लीग फंक्शनल हिन वक़्तु नए सियासी सोच सां, नए सियासी सफ़र सां ऐं नई सियासी टीम सां मुल्क में मौजूदु आहे। ऐं काशिफ निज़ामानी हिकिड़ो अहिड़ो नुमाइंदो आहे जंहिंजे ज़रिए तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त मुस्लिम लीग तब्दील थी रही आहे। हाणे उहा तब्दीली केतिरी अॻिते हली कन्वर्ट थींदी, सिंध जे भले में, मुल्क जे भले में तब्दील थींदी, उहो त वक़्तु ॿुधाईंदो। तेसीं ताईं तव्हां अॼोके प्रोग्राम आहे मूंखे ॾियो इजाज़त। इंशाल्लाह सुभाणे वरी तव्हां सां गॾु के ॿिए प्रोग्राम में के ॿिए महिमान सां के ॿिए टॉपिक ते हाज़िर थींदासीं। महिरबानी।